बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईज़ी नॉलेज जी तरफ़ खां तमामु सब्सक्राइबर खे अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिंधी सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं। इन सिलसिले में सभ खां पहिरियों सवालु आहे त सिंधी ॿोलीअ जी शुरूआति जा आसार कॾहिं खां मिलनि था। जी हाँ, पहिरियों सवालु आहे सिंधी ॿोलीअ जी शुरूआति जा आसार कॾहिं खां मिलनि था, जंहिंजो सही जवाबु आहे मोहनजोदड़ो जी तहज़ीब खां। सवाल नंबर 2 आहे सिंधी शेर जी तारीख़ जो लेखक केरु आहे। सिंधी शेर जे तारीख़ जो लेखक केरु आहे, जंहिंजो जवाबु आहे डॉक्टर दयाल शाह। सवाल नंबर 3 आहे शाह जे रिसाले ते पहिरीं अंग्रेज़ीअ में PhD थीसिस कंहिं लिखी, जंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर HD सूरली। सवाल नंबर 4 आहे सिंधी नसर जो पहिरियों किस्सो कहिड़ो शुमारु थिए थो। सिंधी नसर जो पहिरियों किस्सो कहिड़ो शुमारु थिए थो, जंहिंजो सही जवाबु आहे ससुई पुनू। सवाल नंबर 5 आहे सिंधी नज़म जो पहिरियों शाइर केरु हो, जंहिंजो सही जवाबु आहे किशनचंद बेवस। सवाल नंबर 6 आहे टालपरनि जो सभ खां अहम नालो शाइरीअ जे लिहाज़ खां कंहिंजो आहे। जी हाँ, टालपरनि जे दौर जो सभ खां शाइरी जे हवाले सां अहम नालो कहिड़े शाइर जो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे सचर सरमस्त रहमतुल्लाह अलैह। सवाल नंबर 7 आहे सिंधी ॿोलीअ में पहिरियों मुकमल क़ुरान जो तर्जुमो कंहिं लिखियो। सिंधी ॿोलीअ में पहिरियों मुकमल क़ुरान जो तर्जुमो कंहिं लिखियो, जंहिंजो सही जवाबु आहे आख़ूंद अज़ीज़ुल्लाह। सवाल नंबर 8 आहे काज़ी काज़न जे लधल बेतनि खे हिंदुस्तान मां कंहिं हथु करे छपायो, जंहिंजो सही जवाबु आहे हीरो ठकर। सवाल नंबर 9 आहे बहादुर गॾिया बहादुरनि किताब कंहिंजो लिखियलु आहे, जंहिंजो सही जवाबु आहे GM सैयद। सवाल नंबर 10 आहे क़दम कापड़ियुनि जा नसर जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो। किताब क़दम कापड़ियुनि जा नसर जे कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो, जंहिंजो सही जवाबु आहे सफ़रनामो। सवाल नंबर 11 आहे शेख हमाद जमाली कहिड़ी दौर जो शाइर हो। शेख हमाद जमाली कहिड़े दौर जो शाइर हो, जंहिंजो सही जवाबु आहे समन जो दौर। सवाल नंबर 12 आहे सिंधी ॿोलीअ जो मयारी लहजो कहिड़े इलाइक़े जे लहजे खे चयो वञे थो। मां सुवाल खे वरी दोहरायां, सिंधी ॿोलीअ जो मयारी लहजो कहिड़े इलाइक़े जे लहजे खे चयो वञे थो, जंहिंजो सही जवाबु आहे विचोले इलाइक़े जो। सवाल नंबर 13 आहे त GM सैयद जो शाह ते लिखियल किताब जो नालो कहिड़ो आहे। जी हाँ, GM सैयद जो शाह ते लिखियल किताब जो नालो कहिड़ो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे पैगाम लतीफ़। सवाल नंबर 14 आहे डॉक्टर तनीर अब्बासीअ शाह जे बारे में कहिड़ो किताबु लिखियो आहे। डॉक्टर तनीर अब्बासीअ शाह जे बारे में कहिड़ो किताबु लिखियो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे शाह लतीफ़ जी शाइरी। सवाल नंबर 15 आहे गुरबख्शाणीअ वारो रिसालो केतिरनि जुल्दनि में शाया थियो। डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणीअ वारो रिसालो केतिरनि जुल्दनि में शाया थियो, जंहिंजो सही जवाबु आहे 3। सवाल नंबर 16 आहे अदीब ऐं मुहक़िक़ काके भेरूमल महरचंद जे किताब जो तइदादु केतिरो आहे। अदीब ऐं मुहक़िक़ काके भेरूमल महरचंद आडवाणीअ जे किताबनि जो तइदादु केतिरो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे 53। सवाल नंबर 17 कहिड़े सुर में शाह लतीफ़ अखियुनि जो ज़िक्र कयो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे सुर आसा। सवाल नंबर 18 राग खे अमरता शाह लतीफ़ कहिड़े सुर में ॾिनी आहे। राग खे अमरता शाह लतीफ़ कहिड़े सुर में ॾिनी आहे,
जंहिंजो सही जवाबु आहे सुर सोरठ। सवाल नंबर 19 आहे लतीफ़ी लहरूं लतीफ़ शनासीअ ते किताब कंहिं लिखियो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे प्रोफेसर अली नवाज़ जतोई। हिन सीरीज़ जे पहिरें किस्त जो आख़िरी 20 नंबर जेको सुवालु आहे उहो आहे शाह लतीफ़ जे अक़ीदतमंद ऐं रिसाले जी कातिबा कहिड़ी औरत हुई। मां सुवाल खे वरी दोहिरायां थो। शाह अब्दुल लतीफ़ भुट्टो रहमतुल्लाह अलैह जी अक़ीदतमंद ऐं रिसाले जी कातिबा कहिड़ी औरत हुई, जंहिंजो सही जवाबु आहे माई मुलियाणी नेमत। ही सुवालनि जवाबनि जी पहिरीं किस्त हुई जेका तव्हांजे नज़र कईसीं। हाणे वरी ॿी किस्त सां गॾु इनशा अल्लाह तमामु जल्द अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।